अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां भरा शाह सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम ख़त्म, वोटिंग सुभाणे थींदी। अमले ऐं सामान जी पोलिंग स्टेशन ॾांहुं रवानगी शुरू थी वई। असेंबलीअ जे 24 सीटुनि ते 403 उम्मीदवार मैदान में लथर, 266 आज़ाद ऐं 8 औरत उम्मीदवार भी शामिल। पाकिस्तान गिलगित बल्तिस्तान बाबति भारतीय बयानीअ खे रद्द करे छॾियो। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर अंद्राबी चयो आहे त भारत गुमराह कंदड़ प्रोपेगंडा में आलमी शोहरत रखे थो। वालारियल कश्मीर बैन अल-अक़वामी तौर ते तकरारी इलाइक़ो आहे। कश्मीर सलामती काउंसिल एजेंडा जो हल तलब तकरार आहे। परॾेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त भारत जे कब्ज़े हेठि कश्मीर में इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं जारी आहिनि। भारत 5 अगस्त 2019 वारो हिक तरफ़ो कदम वापस वठे। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त कराची खे वफ़ाक़ जे हवाले करण जी का बि तजवीज़ गौर हेठि न आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे ख़त्म करणु नथा चाहियूं, पर अरिड़हीं तरमीम तहत गुरबत जे ख़ात्मे जो प्रोग्राम सूबनि जी ज़िम्मेवारी आहे। अहसन इक़बाल वधीक चयो आहे त मौजूदा NFC फारूमी तहत सूबनि जी वधीक हिस्से खणण सबबि वफ़ाक़ मसइलनि जो शिकार आहे। स्ट्रेटजिक मनसूबा मुकमल न थी सघिया आहिनि। पाकिस्तान ऐं रूस विच में मंशात जी रोकथाम ऐं ख़ात्मे लाइ मुआहिदो थी वियो। गैर क़ानूनी इमिग्रेशन रोकण ऐं शहरियुनि जे वतन वापसीअ लाइ ताउन वधाइण ते इतफ़ाक़। बिश्केक में मौसूल नफ़ी जो रूस, ताजिकिस्तान, उज़्बेकिस्तान ऐं परॾेही वज़ीरनि सां मुलाक़ात। वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो आहे त अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि जे कैंपुनि ते ख़दशा आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जंगबंदी डील ते इतफ़ाक़ नाहे कयो। ईरान इतफ़ाक़ उन करे नाहे कयो जो हू ताक़तवर ऐं बहादुर आहे। अमरीकी टीवीअ खे इंटरव्यू ॾींदे ट्रंप चयो आहे त ईरान वटि आख़िर में मुआहिदे खां सवाइ को ॿियो रस्तो न हूंदो। ईरान उहे क़दम खणण ते मजबूर थींदो जिन बाबति हुन सोचियो बि न हूंदो। हुकूमत पेट्रोल जी क़ीमत में 4 रुपया फ़ी लीटर घटाई करे छॾी। डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत 380 रुपया 78 पैसा बरक़रार। अघ में घटाई बाद पेट्रोल जो फ़ी लीटर 377 रुपयनि 78 पैसनि जो थी वियो। हाला विझो हथियारबंद नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। कच्छ वारे इलाइक़े में 25 वरनि जे इमरान माछीअ जो लाश हथ। वाक़े ख़िलाफ़ वारसन रोडनि ते निकिरी आया। क़ौमी शहरा ब्लॉक करे एहतजाज। वारसन जो चवणु आहे त मरी बिरादरी जे माण्हुनि सां ॾेती लेतीअ तां तकरार हलंदड़ आहे। जिन नौजवान खे क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे, इंसाफ़ ॾियारियो वञे। रोड़ीअ विझो औरत कारियं जे इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़त्ल। ॻोठ काबुल जागिराणी में 25 वरनि जी साबरा जागिराणी खे ॾेर पिस्टल जा फायर करे क़त्ल करे छॾियो। इतला ते दबर पुलिस पहुती। मक़तूला औरत जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। वाक़े बाद जवाबदार साहिब जागिराणी मौके ताईं फरार। पुलिस पारां वाक़े जी जांच शुरू। रोड़ी भरिसां सिंधु दरिया में विंझंदे 3 ॿारड़ा ॿुॾी विया। दरगाह मुबारक भरिसां ॿारड़ा तेज़ वहिकिरे में लुढ़ी विया। 2 ॿारनि जा लाश हथ। वारसन ऐं इलाइक़े वासियुनि पारां पंहिंजी मदद पाण तहत ॻोल्हा जो अमल जारी। फोती ॿारनि में 8 वरनि जो आफ़ताब सोलंगी ऐं 5 सालनि जो अली हैदर सोलंगी शामिल।